बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सैयद सरदार अली शाह, मरकज़ी सदर ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन, मरकज़ी मेंबर सिंध एम्प्लॉइज़ अलायंस। जीअं त मुसलसिल जेको आहे असां पंहिंजी मौक़िफ़ ॾींदा रहिया आहियूं ऐं असां वक़फ़नि जेके मुज़ाकरात थिया आहिनि उन्हनि जे बारे में तमामु एम्प्लॉइज़ खे आगाह कंदा रहिया आहियूं। जॾहिं त 14 तारीख़ जेका काल्ह मीटिंग थी उन में काफ़ी शयुनि जी अॻु भराई थी आहे ऐं इंशाअल्लाह जेका आहे वरी जेका ईंदड़ नेक्स्ट मीटिंग थींदी 21 तारीख़ ते उन में फाइनल जेको आहे ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पूरी सिंध में 2 महीना एहतजाज कयो। हर एम्प्लॉइज़ खे हिकिड़ी अवेयरनेस ॾिनी, ॼाण ॾिनी त हीअ असां सां वेसाघाती कई पई वञे, असांजी पेंशन में कट हणियो पियो वञे, असांजो जेको आहे ग्रुप इंश्योरेंस जेको आहे ऐं बेनिल फंड इहे जेके असांजा राइट्स आहिनि उहे न पिया ॾिना वञनि। उन तहत इहा हिकिड़ी वॾी तहरीक हली ऐं स्टेट जे अॻियां जेको आहे असां पंहिंजे पाण खे मञायोसीं ऐं सॼी सिंध मां एम्प्लॉइज़ गॾु थी असां सां गॾु एहतजाज कयो, जंहिंखां पोइ सिंध सरकार जेको आहे वॾे पैमाने ते चीफ सेक्रेटरी जी सरबराहीअ में CM समेत जेको आहे मुज़ाकरात कया। हाणे मुज़ाकरात खां पोइ असां स्टेट जा मुलाज़िम आहियूं ऐं स्टेट में असां गवर्नमेंट एम्प्लॉइज़ आहियूं। असां इहो ई चाहियो पिए त असां सां सिंध हुकूमत मुज़ाकरात करे ऐं ॻाल्हियुनि ज़रिए असांजा मसइला हल करे। त लिहाज़ा कुझु असेंबली जा एक्ट हूंदा आहिनि, ऑर्डिनेंस हूंदा आहिनि, कुझु रूल हूंदा आहिनि, इहे सभु शयूं जेको क़ानूनी पॉइंट आहिनि जेके क़ानून ज़रिए ख़तमु थींदियूं। उन शइ खे मद्देनज़र रखंदे कुझु असांजा दोस्त, कुझु इख़्तिलाफ़ राय रखंदड़ एसोसिएशन जा नुमाइंदा जिन खे का पज़ीराई न आहे एम्प्लॉइज़ जे तरफ़ां, उहे खामखां वावेला करे जेको आहे जेलसी बुनियाद ते हिन जेको आहे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे अॻवान हाजी अशरफ ख़ासकेली हुजे या ॿिया हुजनि उन जे ख़िलाफ़ खामखां प्रोपेगंडा करे रहिया आहिनि। त लिहाज़ा अॼु बि सॼी सिंध जे एम्प्लॉइज़ जो सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे एतमाद आहे। इंशाअल्लाह 21 तारीख़ ते जॾहिं फाइनल ॻाल्हियूं थींदियूं उन खां पोइ सॼी सिंध में असां निकिरंदासीं हर ज़िले हेडक्वार्टर में, त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त एम्प्लॉइज़ किसान ऐं सिंध गवर्नमेंट खे ख़बर पइजी वेंदी त एम्प्लॉइज़ किसान। त लिहाज़ा असांजो सभिनी जो गॾियल फ़ैसिलो आहे। असांजो हाजी अशरफ ख़ासकेली चेयरमैन साहिबु आहे, उन ते असांजो मुकमल एतमाद आहे ऐं इंशाअल्लाह ॻाल्हियुनि ज़रिए ई मसइला हल कंदा, न की जेको आहे असां पुरतशद्दुद वाक़ियात में मुलवस थियूं ऐं ही दोस्त जेके प्रोपेगंडा करे रहिया आहिनि इन्हनि जो इहो एम आहे त जेको आहे मुलाज़िमनि खे कराची में वठी या अहिड़े क़िस्म जी का कार्रवाई थिए जंहिं ते असां वधीक अञा प्रोपेगंडा कयूं। लिहाज़ा हिननि जो पंहिंजो रस्तो आहे। जेके दोस्त प्रोपेगंडा कनि था मोस्ट वेलकम, उन्हनि खे चऊं था तव्हां CM हाउस छा पर इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट जिथे बि तव्हां एहतजाजी काल जो धरणो हणियो, असां सभु तव्हांजी हिमायत कंदासीं। पहिरीं हणी ॾेखारियो, पहिरीं करे ॾेखारियो कुझु, पोइ असां ते तनक़ीद कयो। त लिहाज़ा असां सभिनी सां गॾु आहियूं। सभु दोस्त खे गुज़ारिश आहे, उन्हनि खे दोस्तनि खे चवनि त जेको आहे अहिड़े क़िस्म जी प्रोपेगंडा गुरेज़ कयो। महिरबानी करे जेको आहे जेको इहा अलायंस चयो आहे इहो तमामु हिकिड़ो मज़बूत अलायंस आहे। हिन खे जेको आहे हमेशह गॾु रहण ऐं इताद ॿधी पैदा करण में अथई तव्हां मदद कयो। इंशाअल्लाह तव्हां मदद कंदो त इंशाअल्लाह जेके आम मसइला ॿिया बि आहिनि उहे बि हल थी वेंदा। अल्लाह ख़ैर कंदो। इंशाअल्लाह असां सभिनी मुलाज़िमनि सां गॾु आहियूं ऐं असांजो मुकमल एतमाद आहे हाजी अशरफ ख़ासकेली साहिब जो चेयरमैन आहे हुन ते। थैंक यू, महिरबानी।